सिंध में 16 सितंबर जी शाम जो चौमासी जूं हवाऊं दाख़िल थियण जो इम्कान आहे। मौसमियात खाते चयो आहे त 16 सितंबर जी शाम जो चौमासी जूं हवाऊं सिंध में दाख़िल थियण जो इम्कान आहे। 16 खां 18 सितंबर दौरान थर पार करे उमरकोट, मीरपुर ख़ास, सांगड़ ऐं खैरपुर में बरसात जो इम्कान आहे। बदीन, सजावल, ठिठी में जामशोरो ज़िलनि में भी तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। कराची में सिंध काबीना जो इजलास कच्चे में आर्मी ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सदारत हेठि काबीना जो इजलास थियो। इजलास में सूबाई वज़ीर, चीफ सेक्रेटरी डॉक्टर फ़खर आलिम, आईजी पुलिस रिफ़त मुख़्तियार ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। अमन अमान बाबति सूबे जी सूरतहाल ते सिंध काबीना खे आईजी सिंध रिफ़त मुख़्तियार ब्रीफिंग ॾिनी। आईजी सिंध ब्रीफिंग में ॿुधायो त हलंदड़ साल 218 ॼणा अगवा थिया, 207 मुग़वी बाज़ियाब कराया ऐं 11 अञा यरगुमाल बणियल आहिनि। आईजी सिंध चयो त जॾहिं मां आईजी पुलिस जी हैसियत सां चार्ज संभाले त 57 ॼणा अगवा थियल हुया, हाणे 11 आहिनि। मुग़वियुनि में कदीर, ज़हीर, गुलबहार ऐं शाहिद कशमोर मां अगवा थिया। जब्बार खे सखर, सुमार खे हैदराबाद, फरहान ऐं शाहिद खे नौशेरो फिरोज़ मां अगवा कयो वियो। पिरियालो जे रवासी 26 साला नौजवान पुरसरार नमूने गुम थी वियो। वारसनि पारां अगवा जो शख़्स ज़ाहिर करे छॾियो आहे। नौजवान खलील अहमद शेख जे वारसनि जो चवणु आहे त असां नौजवान जे गुम थियण जो इतला पुलिस खे बि ॾिनो आहे, पर हिन महिल ताईं पुलिस का बि मदद नाहे कई। हुननि वस वारनि खे अपील कई आहे त गुम थियल नौजवान जी ॻोल्हा में मदद कई वञे। गंबट जी रूहानी दरगाह सैयद अली गौर शाह बुखारी जो 10 सालियानो टी रोज़ा उर्स मुबारक वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। इन सिलसिले में दरगाह जे सजादा नशीन सैयद नूर शाह, सैयद अरसलान शाह ऐं सैयद सरदार अली शाह समेत सिंध जे मुख़्तलिफ़ रूहानी दरगाहनि सां तालुक़ रखंदड़ गादी नशीननि शिरकत करे चादर चाढ़ी, मुल्क जी सलामती लाइ दुआ घुरी वई। टी रोज़ा उर्स मुबारक जे मौक़े ते आलिमनि ख़िताब कंदे चयो त हिते हज़ारे अक़ीदतमंदनि अची फैज़ हासिल कंदा आहिनि। सिंध में हमेशह दरगाहनि मोहबत ऐं अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। नात ख़्वाननि नातूं पढ़ी सैयद अली गौर शाह जे अलमी अदबी ख़िदमतुनि ते रोशनी वधी। उर्स में मुरीदनि वॾे अंग में शिरकत कई ऐं लंगर जो पिणु बंदोबस्तु कयो वियो। ठुल में जिन्ना मेडिकल इंस्टीट्यूट पारां मेडिकल जे मेडिकेट टेस्ट जो पेपर आउट थियण जे ख़िलाफ़ उम्मीदवारनि पारां ठुल जी शाह अब्दुल लतीफ़ लाइब्रेरी खां एहतिजाजी रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ऐं रस्तनि खां थींदे प्रेस क्लब पहुती, जिते मुज़ाहिरीन रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं करे ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक कुझु वक़्त लाइ मुअतल थी वई। मुज़ाहिरीन जे हथनि में प्ली कार्ड हुया, जंहिं ते मुख़्तलिफ़ नारा लिखियल हुया। मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त मेडिकल जे टेस्ट टाइम खां अॻु मेडिकल जी टेस्ट जो पेपर आउट थी वियो ऐं सोशल मीडिया ते पेपर वक़्त खां अॻु रखियो वियो। पैसनि जे एवज़ पेपर खे वेकिरो कयो वियो। हुननि चयो त मेडिकल जे शागिर्दनि खे 200 मां 198% मार्कूं ॾियण मां ज़ाहिर आहे त पेपर आउट थियो, जंहिं करे मेडिकल जी टेस्ट कैंसिल करे ॿीहर वरिती वञे।